जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था करमपुर खां। करमपुर JTN न्यूज़ जो सीनियर सहाफ़ी जावेद ओस्मान बिजाराणी जे भाउ ख़ालिद हुसैन बिजाराणी खां खरड़ो लिंक रोड ते गुड़दोवाह लॻ नामालूम हथियारबंदनि पारां 2021 CD मोटरसाइकिल टच मोबाइल रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। ॻोठाणा हथियारबंदनि जे पोयां करमपुर पुलिस खे वाक़े जो इतला मिलण बाद करमपुर पुलिस मौके ते वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जो पीछो कयो। हथियारबंद जमाल जे ढोरे तरफ़ फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस ऐं ॻोठाणा जमाल ढोरे में पेरा विञाए मोटी आया। ॿिए तरफ़ पुलिस फुर वाक़े जी NC दाख़िल करे वाक़े जी जांच शुरूआ करे ॾिनी आहे।